अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 17 अप्रैल थर्सडे ऐं सुबुह जा पूरा 7:15 थिया आहिनि। अल्हम्दुलिल्लाह ॾाढी थधिड़ी हवा थी लॻे, ॾाढो सुहिणो सुबुह आहे ऐं सुहिणो मंज़रु आहे। पखियुनि जी उॾाम ईअं लॻंदी आहे न, मतिलबु ॼण अल्हम्दुलिल्लाह मां आज़ादु आहियां पाण ई। अलाह मूंखे आज़ादु पैदा कयो आहे ऐं मूंखे कोई पाबंदी बि न आहिनि, पर तॾहिं बि जॾहिं मां पखियुनि खे उॾामंदो ॾिसंदी आहियां न, मूंखे लॻंदो आहे मां आज़ादु ॼण की हवाउनि फ़ज़ाउनि में उॾंदी थी वञा। एॾो वणंदो आहे मूंखे इहो मंज़रु पखियुनि जो उॾामंदे ॾिसणु। सो माशाअल्लाह हवा ॾाढी प्यारी थी लॻे ऐं अजीब हिकिड़ो सुकूनु आहे, हिकिड़ो मज़ो आहे ॿाहिरि। पर असां बसि अंदरि वेही वेही क़ैद थी पाण खे असां बंदि करे करे ख़ुशि थी विया आहियूं उन में। सो माशाअल्लाह प्लांट्स खे पाणी जी ज़रूरत आहे। उहो सभिनी खे त न आहे, जेके कुझु नंढा नंढा आहिनि। अक्सर जी मिटी आली आहे। सो अॼु बि मसरूफ़ ॾींहुं आहे काफ़ी, ऐं जंहिं फैमिली लाइ मां सामान थी जमा कयां, तव्हां यकीन कयो त ईअं लेटंदे आराम कंदे कमु कंदे मूंखे इहो ईअं यादि थो अचे, हा फलाणी बि अञा हिकिड़ी चादर हुई, उहा बि ॾेई थी सघां, भला हे बि कढी छॾियां। एतिरनि ॾींहंनि खां रखियो आहे, मां कुझु ठाहियां त नथी, भले कंहिंजे कमु अची वञनि, त ईअं मुंहिंजे दिमाग़ में उहो हलंदो थो रहे। सो अॼुकल्ह माना मुंहिंजी टोटल सोच मूंखे इहा ई आहे, चाहे मां कुझु बि कमु थी कयां, कुकिंग थी कयां, छा बि कयां थी, त मूंखे इहो ई थो ॾिसण में ऐं ज़हन में अचे। सो अलाह कंदो त कुझु सुठो ई थी वेंदो। ऐं असांजी कोशिशि सां ऐं ॿियनि सभिनी जे साथ सां कंहिं फैमिली जो कुझु टाइम सुठो गुज़री वेंदो, उन्हनि खे कुझु सामान मिली पवंदो, त कुझु वक़्त जे लाइ उहो रिलैक्स हूंदा, त इहा ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। सो अलाह कंदो त सभु सही थी वेंदो। सो हाणे वेंदमि किचन में, ख़बर न आहे ज़हरा अॼु बि ईंदी अलाए न ईंदी, कल्ह त कोन आई। मलाई कढी रखां, 2 ॾींहंनि खां न कढी आहे, प्यालो ख़ाली पियो आहे, छो त 2 ॾींहं पहिरीं मां गिहु ठाहे छॾियो हो। सो माशाअल्लाह अञा सभिनीनि में पाणी आहे, मिटी सभिनीनि जी आली आहे, त एॾी एमरजेंसी कंहिंखे बि न आहे, शुक्र अलाह जो। छो त गर्मी आहे न, त अॼुकल्ह मां जॾहिं हिननि खे पाणी ॾियां थी त पोइ इलाही सारो थी ॾेई छॾियां। सो कीअं त हे निकितो। ऐं ॾिसो न, स्नैक प्लांट हिन जो नालो आहे, स्किन जो प्रिंट बि ॾिसोसि ऐं फण बि। अलाह मूंखे भउ थींदो आहे ॾाढो, पर मां छा कयां, मूंखे रखिणा हूंदा आहिनि घर में। कीअं हिन जी ॿी बदक जोड़ी भॼी पई, त हिनखे ॿाहिरि निकिरणो, त हे टकर हयो हिन टाई खे। कुदरत ॾिसो न, त रस्तो हर को पंहिंजो पाण ठाहे थो वठे। अलाह खे जंहिंखे पैदा करिणो आहे, जंहिंखे उथारिणो आहे, उभारिणो आहे, उनखे काई रुकावट रोके नथी सघे माशाअल्लाह। कां बि पाण निभाए पियो अॼु। ऐं ट्वीट्स हिकिड़े जे पखीअ जूं ईंदियूं आहिनि, ट्वीट ट्वीट एॾियूं मज़े जूं कंदो आहे उहो, त मां चवंदी आहियां त बसि रुगो उहो रिकॉर्ड कयां, पर जीअं असां ॿाहिरि ईंदा आहियूं त उहो हलिया वेंदा आहिनि। बहरहाल मां इहे मंज़र ॾाढा इंजॉय कंदी आहियां, तमामु तमामु बसि दिलि खे सुकून ॾींदा आहिनि। ऐं हिन बिल्डिंग जी बुलंदी बि कुझु अजीब वाइब्स ईंदियूं आहिनि ज़हन में, ख़्यालनि में। सो माशाअल्लाह मलाई जो प्यालो बिल्कुलु ख़ाली आहे, ऐं 2 ॾींहंनि जो खीरु आहे, त हिन जी मलाई लाहींदमि हिननि खे हिकिड़ी देॻड़ी में करे, बल्कि अलॻि अलॻि काढ़ींदी आहियां, पोइ हिकिड़ी देॻड़ी में करे छॾींदी आहियां, छो त गर्मीअ में खीर जे ख़राबु थियण जो वधीक इम्कानु हूंदो आहे। टाइम थिया पूरा 10, ज़हरा वञी चुकी आहे, ऐं ज़हरा जे वञण खां अॻु में मां पंहिंजी हीअ शर्ट पई सिबां, जेका ऑलमोस्ट बसि 10 मिंटनि जो कमु आहे हिन में, त कंप्लीट करे वठां त पोइ तव्हां सां शेयर कयां। माशाअल्लाह शर्ट कंप्लीट थी वई, 10 मिंटनि जो कमु हुयो ऐं अधु कलाकु लॻो मूंखे, हाणे 10:30 थिया आहिनि। भाॼी वारो आयो, उनखां कुझु भाॼी ऐं फ्रूट वरितमि, ऐं कॉल आई हिकिड़ी, उन ते मूंखे कुझु मिंट लॻी विया। सो बहरहाल दामन में बि हे ठाही अथमि कुंगरी, ॿाहुनि में त कल्ह मां तव्हां सां शेयर कई। ॻिचीअ में मां इहे रंग रंग जूं टुकड़ियूं मिलाए ऐं पाइपिंग ठाहे उहा हई आहे। सो हीअ आहे मुंहिंजी शर्ट, इहा पूरी थी वई। कोशिशि कंदमि हाणे त घटि में घटि अगरि सिबां न, त अॼु मां कटिंग करे छॾियां सलवार जी, छो त अछो धाॻो विधियलु आहे पंहिंजो मशीन में, जीअं मां हितां कंटिन्यू करे सघां। सो फ़िलहालु किचन में था हलूं। अॼु केला बि हुया भाॼी वारे वटि, त केला वरितामांसि, ऐं इहे गर्मा प्लस हा
ऐं 2 अंबड़ियूं बि वरितियूं आहिनि मां। अंबड़ियूं नज़र ई नथियूं अचनि। बहरहाल हिन में अंबड़ियूं बि आहिनि, अंबड़ियूं, पुदीनो, धाणा, मिर्च, टमाटर। ठीकु आहे। छो त अॼु मां मंझंदि जो पचाईंदमि चणनि जी दाल ऐं मज़ेदार अंबड़ियुनि जी चटणी, पुदीनो, मिर्च ऐं अंबड़ियूं इन्हनि जी चटणी ठाहींदमि। सो दाल मां भिॼाए छॾी थोरी देरि पहिरियों, ऐं उनखां सवाइ माशाल्लाह घणो त असांजो टमाटनि जो पेस्ट भरियल आहे। सो हिकिड़ो टमाटनि जो पेस्ट बि कढंदमि। ऐं हीअ यखनी चिकन जी, त चिकन जी यखनी कुझु ॾींहं पहिरियों जी आहे, इहा विझंदमि दाल में। सो टमाटर पेस्ट जी हिकिड़ी दॿी बि निकिरी आई। ऐं केला हाणे हिन मां कढंदमि, बास्केट में विझंदमि हिननि खे। हा, अंबड़ियूं केलनि में आहिनि, मां अंबड़ियूं हुन में पई ॾियां। बहरहाल हे अंबड़ियूं वरितियूं आहिनि। ऐं मतिलबु भाॼी वारो एॾो इरिटेटिंग आहे, अधु थोरो खुटे थो, हिकिड़ो ॿियो विझांसि। मां चयो बाबा तूं मुफ़्त में थो ॾे, अंबड़ी हिकिड़ी ॿी वठो, पोइ 20 रुपया पूरा थींदा। मां चयो मां छो वठां, मूंखे जॾहिं कम में ई न आहे, ज़रूरत में ई न आहे, त मां एक्स्ट्रा शइ वठी छा कयां। त मूंखे ॾाढी चिड़ लॻंदी आहे। अक्सर बाज़ारि में ईअं ई कंदा आहिनि भाॼियुनि वारा बि, त अधु किलो वठनि, 3 पाव करे छॾींदा, किलो करे छॾींदा, घर अची ॾिस त हेॾो सारो। ऐं मूंखां वरी इहो सची ॻाल्हि आहे, मुंहिंजी अलाए किनी आदत आहे, अलाए छा आहे, त मां उते बि ईअं हिसाबु न कंदी आहियां त हेतिरा हिन जा, हेतिरा हिन जा, हेतिरा। मां हुननि खे चवंदी आहियां टोटल करे ॾियो, त पोइ मां हुननि खे टोटल पैसा ॾेई वठंदी आहियां। ऐं पोइ शायदि उन जो इहो फ़ाइदो खणंदा आहिनि। बहरहाल हर कंहिं इंसान में कुझु न कुझु कमी बेशी हूंदी आहे, मूं में इहा कमी आहे। 12:30 थिया आहिनि ऐं तक़रीबन 11:15 बजे मां वई हुअमि घर खां ॿाहिरि। सो हाणे वापसि आई आहियां, त दाल रखी अथमि बॉइल करण लाइ। खीर बि न काढ़े वई हुअमि, छो त देरि पई थिए ऐं खीर वारो बि थोरो देरि सां ई आयो, त हाणे उहो खीर बि रखियो अथमि। सभिनी खां पहिरीं मां वियमि थर्सडे बाज़ारि, उहो साॻियो ई रिक्शा वारो बीहारींदी आहियां, पाड़े जो आहे। त उनखां मां जेको वरितो थर्सडे बाज़ारि मां, जीअं मां पंहिंजी शॉपिंग कई आहे, मां उहा तव्हांखे पोइ थी ॾेखारियां। उन फैमिलीअ लाइ जंहिंजे लाइ मां सामान थी गॾु कयां, हिकिड़ी हीअ परदनि जी जोड़ी आहे, ॿी हीअ परदनि जी जोड़ी आहे। छो त हुननि जे घर खे कमरनि खे दरवाज़ा न आहिनि, त उन्हनि खे थधि या गर्मी या उस खां बचण लाइ परदा। ऐं ॿियो त हे 20 रुपीज़ ईच मिलनि पिया हे मैट्स, त मां 100 रुपए जा 5 मैट्स बि वठी आयमि। त कंहिंखे बि हुते विछाइण में काथे, त उन्हनि खे अड़े वाह वाह मेड इन इंडिया लिखियो पियो अथव, इंडियन। जेके बि मुंहिंजा इंडियन व्यूअर्स आहिनि, मां 20 रुपए में वठी आई आहियां। सो बहरहाल, ऐं मूंखे लेबल्स पढ़ण जी ॾाढी आदत आहे, त मूंखे इलाही दफ़ा पाकिस्तान जी बि शयूं मिलंदियूं। हे माना थर्सडे बाज़ार जी शॉपिंग आहे। 4 कर्टन्स आहिनि, जोड़ी हीअ ऐं 100 रुपए जा 5 इहे मैट्स। ऐं मां छा वरितो, मां वरिती हिकिड़ी हीअ बॉटल, 200 रुपए जी सेल लॻियल हुई, 200 जी। त हीअ बॉटल मूंखे ॾाढी वणी, चाहे मनी प्लांट विझण लाइ या ईअं ई रखण लाइ। ढक हिननि खे न हुया। ठीकु आहे, इहो वरितमि। हिकिड़ो हे 200 रुपए जो ब्रश वरितमि, जेको मूंखे ॾाढो स्टाइलिश लॻो, पर हिन जा जेके हे ॾंद आहिनि उहे ॾाढा सुठा ऐं ज़बरदस्त क़िस्म जा आहिनि सफ़ाई करण लाइ। ऐं हिकिड़ी हीअ रस्सी वरितमि, या ॿिए कंहिंखे खपे पई त उन्हनि जे लाइ मां वरिती आहे। सो मां टोटल शॉपिंग कम जी शयूं। ठीकु आहे, हे कम जी बि न चवां हिन खे मां कम लाइ न वरिती आहे, मां त डेकोरेशन लाइ वरिती आहे, पर बाक़ी इहो टोटल मां ख़र्चु कयो। ऐं जॾहिं वियमि स्टोर ते, सुपर मार्केट, त 2 कमरनि जे लाइ हे वठी आयमि। कुझु ॾींहंनि में AC हलाईंदासीं, या शायदि अॼु ई हलाईंदासीं, अलाह खे ख़बर। त ऐं हे हुन फैमिलीअ जे लाइ, त जीअं पंहिंजे हे या त स्लेब ते विछाए सघनि, या वेही हेठि कुझु खाई सघनि, इहो दस्तरख़्वान आहे। बाक़ी शयूं ॿाहिरि पियूं आहिनि, इहे मां आस्ते आस्ते करे अंदरि कंदमि। हिन में 5 किलो चांवर आहिनि, हिन में वॉशिंग पाउडर ऐं कपिड़नि धोइण जो साबुणु, थांवनि धोइण जो साबुणु ऐं वींझण जो साबुणु, इहे शयूं आहिनि। ऐं उनखां अलावा हे हिकिड़ो रेक वरितो मान, छो त मां त लोह जो पई वठणु चाहियां, पर अहिड़ी टाइप जा लोह जा हाणे अवेलेबल ई न हुया। या त स्टील जो हुयो त 7,000 जो पियो मिले, हे बि मूंखे 23+ में मिलियो आहे, 2300 ऐं कुझु रुपया हुया। ठीकु आहे, उनखां सवाइ छा वरितो आहे, खंडु आहे इलाही सारी। हे ऑइल मां पंहिंजे घर लाइ वरितो आहे, छो त असांजो ऑइल ख़तमु थियण वारो आहे। ऐं खोड़ सारा कुअनि मारण वारा ग्लू वारा पाठा, वॾी ॾुख जी स्टोरी आहे, इहा तव्हांखे पोइ ॿुधाईंदमि। ऐं हिन में 5 लीटर तेल आहे, हे 10 किलो अटो आहे, ऐं हिन में हर क़िस्म जूं दालियूं, मिर्च, लूणु, गरम मसाला, चणा, इहे आहिनि। सो इहा थी टोटल शॉपिंग। हिनखे आस्ते आस्ते मां अंदरि कंदमि, छो त वरी हे मूंखे प्रॉपर पंहिंजे हिसाब सां पैक बि करिणो आहे, जीअं खणण वारनि खे का तकलीफ़ न अचे। सो फ़िलहालु त हिननि खे ईअं ई अंदरि थी कयां।
पोइ ॾिठो वेंदो त मां हिननि खे कीअं थी पैक कयां। माशाअल्लाह ज़बरदस्त चटणी ठाहियमि ऐं चणनि जी दाल ऐं खाइण बि शुरू कयो अथमि। हिकिड़ो गिरह खाधो अथमि, पोइ यादि आयो त मां तव्हां सां त शेयर ई न कयो आहे मां छा पचायो आहे। कल्ह बि जेको आहे नाज़ चए पई त पकोड़नि जी शिकिल त ॾेखारियो आहे, सो चणनि जी दाल जी ऐं अंबड़ियुनि जे फूदने जी चटणी जी इहा शिकिल अथव। 3 पहिरीं जी निमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं हे मां वटि हिकिड़ो वॾी साइज़ जो जंबो साइज़ आहे कूलर, इहो मां खणी आयमि, इहो बि ॾियानि थी। इन में मां सॼा उहे नंढा नंढा थांव विधा जेके मां पंहिंजे घर मां कढिया हुआ। ऐं हे हिकिड़ो कंटेनर साफ़ु सुथरी सॼी हिकिड़ी बाल्टी आहे, उन में मां सॼो राशन हिननि जो विधो आहे अटे ऐं चांवरनि खां अलावा। हे कपिड़ा आहिनि, हिन में रैंडम शयूं, पर्दा बि हिन में ॿधा आहिनि, कुझु थांव बि हिन में आहिनि, बॉइज़ जा कपिड़ा, हे रेक वठी आयमि, हे जेके हंध पैक करे रखिया, अटो ऐं चांवर हिते पिया आहिनि। त हिननि खे मां चई छॾियो आहे, हर शइ मां ठाहे रखी आहे, सुभाणे ईंदा सुबुह जो कंहिं बि महिल अचे खणी वेंदा। ऐं निमाज़ पढ़ण खां पहिरियों मां हिकिड़ी पंहिंजी वाइट सलवार जी कटिंग बि करे रखी, जेका जंहिंजी शर्ट मां सिबी वई आहियां। सो सॼी मंझंदि हिन कम में हई अथमि, स्टोर ताईं मथे लह चढ़ ऐं वरी पोइ शयूं पैक करणु थकाईंदड़ हिकिड़ो कमु आहे। त हाणे बसि मां वञा थी रेस्ट करणु, सांझे जी निमाज़ ताईं आरामु कबो इनशाअल्लाह। सांझे जी निमाज़ पढ़ी वेठी आहियां ऐं सोचियमि त थोरो तव्हां सां ॻाल्हियूं कयां। कमु करण जो बिल्कुलु मूड न आहे, छो त सॼो ॾींहुं इलाही सारो कमु कयो आहे माशाअल्लाह, ऐं खाधो बि नथी पचाइणु चाहियां। जीअं गर्मियूं ईंदियूं आहिनि तीअं मंझंदि जो लसी मानी खाइण जी दिलि चवंदी आहे, या ईअं जीअं अॼु दाल ऐं चटणी पचायमि, ऐं राति जो त रोज़ु मुंहिंजी दिलि चाहींदी आहे या खीर चांवर हुजनि या खीर मानी हुजे। सो सुराण त खाइणु चाहे थी उहा ई दाल, थोरी चटणी बि पई आहे ऐं मां उहा खीर मानी। सो चांवर असां हूअं घटाए छॾिया आहिनि, रोज़ु नथा पचायूं, कॾहिं कॾहिं था पचायूं। त एतिरनि ॾींहंनि खां मां पंहिंजो सिलाई खे टाइम न ॾेई सघी आहियां। महिमान हुया यका, वरी उहे विया त हे ॿिया कम शुरू थी विया आहिनि, ऐं विच में 2-3 ॾींहं मूंखे ख़ाली मिलिया बि त मुंहिंजी दिलि न पई चाहे न, ईअं न जीअं मूंखे मतिलबु दिलि ई ख़राबु थी वई त पोइ इहो बि कमु कबो आहे। सिलाई मशीन मुंहिंजी बेस्ट फ्रेंड आहे ऐं मां हुन सां नातो नथी चिनी सघां कॾहिं बि, पर अलाए छो मुंहिंजी दिलि वरे ई न पई हिन कम जे पासे। पर हाणे शुक्र अलाह जो अधु शर्ट सिबी पूरी कई आहे त थोरो मूड थियो आहे, सलवार कटे रखी आहे, सुबुह जो इनशाला सिबंदमि। ॿियो त हे 2-3 ॾींहं लाॻीतो मां हिन जे इंतज़ाम में मसरूफ़ हुयमि, त इन में राति ॾींहुं निंड में बि, जाग में बि, मंझंदि जो बि, राति जो बि इन ई कम में बिज़ी हुयमि न, त इन करे मूं यकसुई सां कमु न पई करे सघां सिलाई जो। सो अॼु इहो कमु ख़तमु थियो आहे, सुभाणे इनशाला उहो सामान खणी वेंदा सुबुह जे टाइम कंहिं बि महिल। ऐं एतिरा मिसकिन आहिनि जो हुननि खे किरायो बि मां ई ॾींदमि, त कंहिं गाॾी कराईंदा या जंहिं में बि शइ में वेंदा, ज़ाहिर आहे सामान इलाही आहे ऐं रहनि बि इलाही परे था। सो अलाह मददगार आहे, अलाह ज़रियो ठाहियो आहे मूंखे कंहिंजी मदद जो, इहो न मालिक जो करम आहे मूं ते, न त असांजी कहिड़ी औकात आहे त असां कंहिंजे कमु अचूं। ऐं माण्हुनि जो ट्रस्ट आहे मूं ते, जो पंहिंजा पैसा, शयूं या सामान या जेको कुझु बि अथनि उहो मूंखे मोकिले था ॾियनि, अलाह क़बूलु कंदो। सो बसि इलाही ॾींहं थी विया आहिनि ऐं 1-2 कमेंट अहिड़ा बि आया त लाइव सेशन छो नथा कयो। लाइव सेशन बि अलाए छो मां छॾे ई ॾिनो आहे। बसि मूंखे ईअं लॻो त मां पंहिंजो टारगेट, पंहिंजो टास्क जेको बि हिकिड़ो सोचियो हुअमि त भई मां हे कमु कयां यूट्यूब ते, ॼण त मां उहो पूरो करे छॾियो। इहो न हो त को हेतिरा मुंहिंजा व्यूअर्स थियनि, हेतिरा मां पैसा कमाया, या हेतिरा मुंहिंजा सब्सक्राइबर्स थियनि ऐं लाइक्स हेतिरा हुजनि, कमेंट्स, इहो अहिड़ो क़िस्म जो मुंहिंजो कुझु बि ख़्यालु न हो। त शायदि मूंखे ईअं पियो लॻे त बसि जेको मक़सदु खणी मां आई हुयमि उहो पूरो थी वियो आहे, त इन करे आस्ते आस्ते मां लाइव बि छॾे ॾिनो। ऐं क्राफ्टिंग जो बि हाणे वीडियोज़ मां कोन थी ठाहियां, इका दुका का कॾहिं, हालांकि शयूं इलाही पयूं आहिनि जेके मां चाहियां थी त इहे मां ठाहींदमि। ऐं सिलाई जो बि जेतिरो मां कपिड़ो जमा कयो आहे, उफ़ ख़ुदाया, मां सॼी उमिरि कपिड़ो जमा कयो आहे, फैब्रिक, चाहे थान मां वरितो हुजे, चाहे कट पीस मां वरितो हुजे, किथां बि वरितो हुजे, पर वरितो आहे। ऐं चाहे उहो गज़ जी माप सां ऐं मीटर जी माप सां वरितो हुजे, या उहो किलो जे हिसाब सां तोराए वरितो हुजे, पर इहो जुनून रहियो आहे मुंहिंजो। त उन मां बि मां काफ़ी सारा हाणे सॉर्ट आउट कया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ मायुनि खे ॾींदी थी वञा, जेके मूंखे ख़बर आहे त इहो ज़रूरु ज़रूरु सजायो कंदियूं, की बेक़दरे खे मां बि कोन ॾींदमि। सो एॾी मोहबत ऐं महिनत सां जमा कयल शइ, एॾा पैसा बि ख़र्चु थियल आहिनि उन्हनि ते, त उहे बि हक़ हलाल जी कमाईअ जा। अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजे घर में नाजाइज़ आमदनी जो को रस्तो ई कोन्हे को, सभु मुंहिंजा ॿार प्राइवेट जॉब्स कनि था, जेतिरी महिनत कंदा ओतिरो कमाईंदा, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। यानी चांस ई कोन्हे न कुझु बेईमानी करण जो या
कुझु ग़लति सलत अलाह पनाह ॾींदो शल। सो बहरहाल हा, हिकिड़ो टारगेट इहो पूरो कयुमि अॼु। अल्हम्दुलिल्लाह मां ॾाढी ख़ुशि आहियां, ॾाढी रिलैक्स आहियां। कंहिं ख़ानदान जा 4 ॾींहं चङा गुज़रंदा ऐं अलाह उन्हनि सभिनीनि जो बि ॾिनो क़बूल करे जिन जिन मूंसां साथ निभायो। ऐं मुंहिंजी महिनत, मुंहिंजी भॼ डुक, रोज़ु कंहिं न कंहिं बाज़ारि अॼु हीअ शइ वठी, छो त इहो डिपेंड बि करे पियो त मूं वटि पैसा केतिरा आहिनि। अच्छा, इहो मां कंदी आहियां त किराया मां पंहिंजे पॉकेट मां भरींदी आहियां अगरि मूंखे सामान वठण जा पैसा ॿिए हंधां बि आया हुजनि त, छो त रोज़ जी अच वञ में बि त पैसा था लॻनि न। पोइ उनजो हिसाब मां न कंदी आहियां चैरिटी मां, उहो मां पंहिंजे तरफ़ां कंदी आहियां। बाक़ी अमाउंट का वॾी शइ वठणी आहे, अॼु माशाल्लाह जीअं सीधो वठी आयमि त 14,000 जो त इहो राशन आयो सिर्फ़ु। सो अलाह तो पाले, अलाह तो ज़रिया ठाहे। ऐं असां जेकॾहिं उन में कंट्रीब्यूट कयूं था त कंहिं ते बि अहसान नथा कयूं, इहो पाण ते अहसान आहे। ग़रीब जी महिरबानी आहे जो उहो आहे, जो असांखे नेकी कमाइण जो मौक़ो थो मिले। न त असां कंहिं लाइक़ु आहियूं, कुझु बि न आहियूं। ईअं न आहे त असां हुनजी दुनिया संवारीसीं, बल्कि शायदि उहो असांजी आख़िरत संवारींदा हुजनि, जेके बि ज़रूरतमंद आहिनि। सो बसि ॾींदा रहो, किथे बि ॾियो, पंहिंजे सराउंडिंग में ॾियो, पंहिंजे आसपास ॾियो, पंहिंजे ॼाण सुञाण में ॾियो, पंहिंजे मिट माइट में ॾियो। ऐं इहो न सोचो त हाणे हे त असांजी आदत हूंदी आहे न औरतुनि जी ख़ासि करे, त हे पाईंदमि, हे रखंदमि, हे ठाहींदमि, हिन ते कुझु वठंदमि। इहो न कयो, बसि छॾियो हिनखे, अलाह ॾिए थो ऐं जीअं ॾियणु शुरू कंदो तीअं अचणु शुरू थींदो। इहो ईमान आहे, अलाह जो वाइदो बि आहे। सो बहरहाल अलाह जे ॾिने मां ॾियो। ऐं बसि ॻाल्हियूं मां ईअं कंदी रहंदमि, इहे न खुटंदियूं, तंहिंजे करे ॻाल्हियुनि खे खुटाईंदा। हिते व्लॉग थी वेंदो इलाही वॾो। ऐं शुक्र अलाह जो त तव्हां सभु एप्रिशिएट कंदा आहियो मुंहिंजे ॻाल्हियुनि खे, मुंहिंजे कम खे, मुंहिंजी रोज़मर्रा ज़िंदगीअ खे, या जेको कुझु मां आहियां, इहो बि अलाह जो करम। मां छा आहियां, अगरि कुझु पॉज़िटिविटी मूं में आहे, अगरि मां कुझु चङो थी कयां त इहो बि सभु अलाह जो करम। इन में मुंहिंजो को कमाल न आहे, कंहिं बंदे जो, कंहिं बि इंसान जो को कमाल न आहे। अगरि हुन खां कुझु चङो थिए थो, अगरि हुन में का चङाई मौजूदु आहे, अगरि हुन में कुझु अहिड़ो आहे जंहिंखे माण्हू एप्रिशिएट कनि, त उहो बि अलाह जो करम। बंदे जी हिन में काई को कमाल ई कोन्हे को। असां केरु थींदा आहियूं, खाक जा ज़रा आहियूं, कुझु बि न आहियूं। बसि शल माफ़ी ॾिए, शल क़बूल करे। सो मोकिलायां थी तव्हांखां अॼु जे हिन व्लॉग मां। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत हुजो, आबाद हुजो। ऐं मां पंहिंजे मुंहं थी ॾिसां त मूंखे पाण खे थक थो नज़र अचे, अलाए तव्हांखे बि शायदि नज़र ईंदो हुजे त, पर ख़ुशि आहियां मां, ॾाढी ख़ुशि, ॾाढी मुतमइन, दिलि खे सुकून, मुंहिंजे ज़हन खे करार त मां कुझु करे वरितो आहे कंहिंजे लाइ। ऐं उन्हनि ताईं मां इहा ख़बर ॿुधाई आहे त पहुचाई आहे त भई सामान इलाही सारो आहे माशाल्लाह, उन्हनि खे एतिरे जी उमेदु न हुई। त अलाह जेतिरो ॾिनो, पर ऐं अमानतूं हूं, मूं त जेतिरो बि आयो मूं सभु उन्हनि जे लाइ कयो। सो जॾहिं हाणे पैकिंग पई कयां मंझंदि जो, तॾहिं बि वञी मथां 3 चादरूं ॿियूं लाहे आयमि, उहे बि मां विझी छॾियूं अंदरि सामान में। मूं चयो मां त रोज़ु थी वठां न, वठी थी सघां, न बि वठी सघां, भला मुंहिंजे पलंग ते अगरि 2 चादरूं हूंदियूं, वारे वारे सां हिकिड़ी धोईंदमि, हिकिड़ी विछाईंदमि, हिन में कहिड़ो हर्ज़ु आहे, कोई हर्ज़ु कोन्हे। ऐं मां त जीअं सभु सिबंदी बि पाण आहियां, हे तव्हांखे यादि हूंदी त ॻोल्हे ॻोल्हे संडे बाज़ार मां कॉटन जो कपिड़ो, या हुतां लाड़काणे मां वठी ईंदी आहियां, सुरिया पधर मां प्योर कॉटन। ऐं छो त आम बाज़ार में हाणे प्योर कॉटन अवेलेबल न आहे। हा, बाक़ी जीअं क्लिफ्टन ते वञा अगरि, ग्लास टावर्स, वाह वाह, उहा त पूरी चादरुनि जी मार्केट आहे हिकिड़ी, उते त उहा वैरायटी आहे। ऐं भले महांगी आहे पर अवेलेबल आहे, ठीकु आहे न। बाक़ी हिते त मिक्स थो मिले जिते किथे कपिड़ो। सो इन करे मां सोचियो त अलाह ॾिए थो न, मां पाण ठाहे बि सघां थी, तंहिंजे करे मूंखे इहो। ऐं उहे बि काफ़ी अरसे जूं रखियल ई हुयूं, यूज़ थियूं कॾहिं कॾहिं। सो पर ईअं कढो, दिलि वॾी कंदासीं न। सची ॻाल्हि आहे, मुंहिंजे कपिड़नि जे कबट में जाइ ठही वई आहे, मुंहिंजे चादरनि जे कबट में बि जाइ ठही वई आहे काफ़ी सारी। ऐं थांव एॾा सारा कढी छॾिया त कोई फ़र्क़ु ई न पियो आहे। उहे 3 ॾींहंनि खां थांव कढी मां पैक करे छॾिया त लॻे ई नथो त कहिड़ी प्याली खुटल आहे या कहिड़ो ग्लास खुटल आहे, हर शइ आहे। सो बसि असां रुॻो चिंबड़ी पिया हूंदा आहियूं शयुनि खे, असां उन्हनि तां हथु न खणंदा आहियूं। असांजी मोहबत थी वेंदी आहे पंहिंजे सामान सां, भली उहो पुराणो हिकिड़ो दॿो हुजे प्लास्टिक जो। इहो त तव्हां सभु मञींदव न। सो बहरहाल ख़ुशि हुजो, आबाद हुजो, अलाह साईं तव्हांखे सलामत रखे। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। इनशा अलाह असां सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। अलाह हिमत ॾे, सिहत ॾे, ताक़त ॾे त ईअं ई मां कमु कंदी रहां, मख़लूक जी ख़िदमत में मसरूफ़ रहां।
ऐं 2 ॾींहंनि खां क़ुर बि न पढ़ियो आहे त उहो बि मज़ो नथो अचे, छो त एॾी थकिजी थी पवां। अच्छा मोकिलाईंदे वरी थी ॻाल्हायां न। त जीअं वेंदा आहियूं न असां कंहिंजे घर मां मोकिलाईंदा आहियूं, मोकिलाए निकिरंदा आहियूं, वरी दरवाज़े ते बि मोकिलाईंदा आहियूं, वरी हुते ई बीठा हूंदा आहियूं। सो हीअ बि कुझु इहा ई कार आहे। सो बहरहाल मोकिलायूं था, ठीकु आहे। सो सुभाणे वारे ब्लॉग में मिलंदासीं इनशा। सुभाणे ताईं अलाह भाई।